Biology class 9 लाइ chapter 4 lesson 15 part 1 animal tissues introduction जानवरनि जा ओजा तारुफ आऊं बायोलॉजी जो उस्ताद नजूला चन्ना अवांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भली कया। असांजी अॼोके लेक्चर जो मौज़ू आहे एनिमल टिश्यूज़ इंट्रोडक्शन जानवरनि जे ओजनि जो तारुफ। एनिमल टिश्यूज़ जानवरनि जे जिस्म में मौजूद ओजा। We know the levels of organization where a group of similar cells or cells that work together to perform a common function is known as a tissue. हिक जहिड़नि जीव गणनि या गॾिजी कमु कंदड़ जीव गणनि जी तरतीब खे ओजो सॾिजे थो। टिश्यू हिक जहिड़ा जॾहिं जीव गणा गॾिजंदा आहिनि त हिकिड़ो टिश्यू ठाहींदा आहिनि या वरी जीव गणा पाण में गॾिजी करे हिकिड़ो ख़ासि कमु कनि था त उन तरतीब खे पिणु असां ओजो या टिश्यू सॾींदा आहियूं। मिसाल जे तौर ते असांजो जेको नंढो आंड्रो आहे उहो उन में जेके जीव गणा मौजूदु आहिनि उहे गॾिजी करे खोराकी जुज़नि खे एब्ज़ॉर्ब कंदा आहिनि। हाणे इहे जेके आहिनि तव्हांखे जेकी आंड्रे जे अंदरि इहे तव्हां सेल्स ॾिसो जेके गॾिजी करे ग्लूकोज़ या खाधे खे जज़ब करण जो कमु कनि था, इहे तव्हांखे मुख़्तलिफ़ नज़र ईंदा जेकॾहिं तव्हां वरी फिफड़नि में मौजूदु जेकी सेल्स आहिनि उन्हनि खे ॾिसो त इहे ॿई हिक ॿिए खां मुख़्तलिफ़ ॾिसण में मुख़्तलिफ़ ईंदा, फंक्शन में मुख़्तलिफ़ आहिनि। हाणे जेके लंग्स आहिनि उन्हनि जा जेके सेल्स आहिनि इहे हिकिड़े अलॻि क़िस्म जो टिश्यू ठाहिनि था ऐं जेके असांजो नंढो आंड्रो आहे उन में जेके मौजूदु अंदरि जीव गणा आहिनि इहे हिकिड़े अलॻि क़िस्म जो ओजो ठाहिनि था। इवन अ सिंगल ऑर्गन इज़ मेड अप ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ टिश्यूज़। तोड़े जो वरी जेकॾहिं असां ॾिसूं त असांजो को हिकिड़ो उज़ो हथु ॾिसो त इहो हथु पिणु मुख़्तलिफ़ ओजनि जो ठहियलु आहे। मिसाल जे तौर ते हथ जे अंदरि तव्हां ॾिसंदो त तव्हांखे एपिथेलियल टिश्यूज़ नज़र ईंदा चमड़ीअ जी सूरत में। चमड़ी खां पोइ ते वरी हथ खे तव्हां महसूसु करे ॾिसो त तव्हांखे हॾा नज़र ईंदा, इहे वरी कनेक्टिव टिश्यूज़ आहिनि। ईअं वरी जेकॾहिं तव्हां चमड़ी ऐं हॾनि जे विच में तव्हां ॾिसंदो त तव्हांखे हिकिड़ो कुशन टाइप मटीरियल तव्हांखे महसूसु थींदो, चर्बी। हाणे उहा चर्बी जेका आहे फैट जेका आहे या वरी अलॻि एडिपोज़ कनेक्टिव टिश्यू जो मिसाल आहे। सो असांजा जेके उज़वा थियनि था उहे पिणु मुख़्तलिफ़ टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि। मिसाल जे तौर ते लंग्स ॾिसी वठो त लंग्स जे अंदरि स्मूथ मसल्स बि मौजूदु आहिनि, त वरी उन्हनि जे अंदरि कॉलमनर एपिथेलियल टिश्यूज़ बि मौजूदु हूंदा आहिनि। इहे कॉलमनर एपिथेलियल टिश्यूज़ जेके आहिनि उहे म्यूकस जेको पैदा थींदो आहे उनखे एक्सपेल करण जो कमु कंदा आहिनि, उनखे धिकींदा आहिनि त उहो ॿाहिरि फिफड़नि खां या साह वारी नली खां ॿाहिरि उनखे ख़ारिज करे सघिजे। एनिमल टिश्यूज़ जानवरनि जे जिस्मनि में जेकी ओजा थियनि था उन्हनि जा मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था। उन्हनि में जा कुझु मेजर जेके टाइप्स आहिनि उन्हनि में अची वञनि था एपिथेलियल टिश्यूज़, नर्वस टिश्यूज़, मसल टिश्यूज़ ऐं कनेक्टिव टिश्यूज़। Epithelial tissue covers the outside of the body and lines organs and cavities. Epithelial tissue या epithelial ओजो तव्हांखे जेका चमड़ी नज़र अचे थी समूरी खल इंसानी खल उहा एपिथेलियल टिश्यूज़ जी ठहियलु आहे। न रुॻो एतिरो पर जेके असांजा उज़वा थियनि था ऑर्गन्स थियनि था उन्हनि जे अंदरि जेका लाइनिंग थींदी आहे उन्हनि खे जेको तह चढ़ियल हूंदो आहे अंदरां ऐं जेके कैविटीज़ थियनि थियूं खांचा उन्हनि ते पिणु जेके तह चढ़ियल हूंदा आहिनि अंदरां उन्हनि खे पर्दा जेके ॾिनल आहिनि उहे पिणु एपिथेलियल टिश्यूज़ जा ठहियल हूंदा आहिनि। द सेल्स इन दिस टिश्यू आर वेरी क्लोज़ली पैक्ड टुगेदर। हिन में तव्हां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा एपिथेलियल जेके टिश्यूज़ आहिनि उहे ॾिसी सघो था। उहे तव्हां ॾिसंदव त उन्हनि में हिकिड़ी हिक जहिड़ा इहा आहे त जीव गणा जेके आहिनि उहे इंतिहाई क्लोज़ली पैक्ड आहिनि। मिसाल जे तौर ते खल जेका आहे उहा तव्हां पंहिंजी ॾिसो जेकॾहिं उन ते नज़र फेरायो त उहा तव्हांखे इंतिहाई मिलियल चुंबड़ियल जीव गणा हिक ॿिए में पाण में नज़र ईंदा, किथे बि स्पेस कोन्हे को। इहा एपिथेलियल टिश्यूज़ मां ठहियल आहे। एपिथेलियल टिश्यूज़ जा मुख़्तलिफ़ क़िस्म थींदा आहिनि। सिंपल स्क्वेमस तव्हांखे नज़र ईंदो हूंदो, सिंपल क्यूबाइडल, सिंपल कॉलमनर ऐं ईअं वरी तव्हांखे स्ट्रेटिफाइड नज़र ईंदा। हाणे हिकिड़े पासे खां सिंपल एपिथेलियल टिश्यूज़ मौजूदु आहिनि, ॿिए पासे खां वरी स्ट्रेटिफाइड एपिथेलियल टिश्यूज़ मौजूदु आहिनि।
इन्हनि ॿिन्ही में हिकिड़ो इहो फ़र्क़ु आहे त सिंपल इपिथेलियल टिश्यू उहे आहिनि जेकी वन लेयर सेल्स जा ठहियल हुजनि। हिते तव्हांखे नज़र हूंदो त हिकिड़ो ई लेयर आहे जीव ॻणनि जो, हिते बि हिकिड़ो ई लेयर आहे जीव ॻणनि जो, हिते बि तव्हांखे हिकिड़ो ई लेयर जीव ॻणनि जो नज़र ईंदो। टिगा जीव ॻण आहिनि पर लेयर हिकिड़ो ई आहे, पर हिन पासे खां तव्हांखे 2, 3, 4 लेयर्स नज़र अचनि था। सो जॾहिं जीव ॻणनि जा घणा लेयर्स हुजनि त उन्हनि खे असां इपिथेलियल टिश्यू जे अंदरि छॾींदा आहियूं स्ट्रेटिफाइड इपिथेलियल टिश्यू, यानी घणनि लेयर्स वारो इपिथेलियल टिश्यू, स्ट्रेटिफाइड इपिथेलियल टिश्यूज़। ॿियो जेको असांजे जिस्म में टिश्यूज़ मौजूदु थियनि था असां उन्हनि खे सॾियूं था नर्वस टिश्यू, तंती ओजो। तंती ओजे जे बारे में त तव्हांखे ज़रूरु जॾहिं नालो ॿुधंदा त तव्हांखे दिमाग़, स्पाइनल कार्ड ऐं नर्व्स ज़हन में ईंदियूं। बिल्कुलु इहे समूरा टई पार्ट जेके आहिनि असांजा मग़ज़, मग़ज़ी डोरी ऐं तंतूं, इहे नर्वस टिश्यूज़ जूं ठहियल हूंदियूं आहिनि। Nervous tissue is composed of neurons which transmit information to other cells. Nervous tissue न्यूरॉन में जा ठहियल हूंदो आहे। न्यूरॉन्स जो कमु असांजे जिस्म जे अंदरि इहो आहे त हिकिड़े पार्ट खां ॿिए पार्ट ताईं उहो पैगाम पहुचाईंदो आहे। तंतूं असांजे सेंसरी न्यूरॉन्स जी मदद सां जेको पैगाम हासिलु कंदियूं आहिनि उहे स्पाइनल कार्ड ताईं पुॼाईंदियूं आहिनि ऐं स्पाइनल कार्ड उहो पैगाम दिमाग़ ताईं पहुचाईंदो आहे। Nervous tissue is found in the brain, spinal cord and nerves. इहो नर्वस टिश्यू असांजे मेजाले दिमाग़ खे ठाहींदो आहे। असांजी मग़ज़ी डोरी पिणु इन मज़ा ई ठहियल आहे ऐं तंतूं पिणु इन नर्वस टिश्यू मां ठहियल आहिनि। टियों ओजो जेको असांजे जिस्म में मौजूदु आहे असां उनखे सॾियूं था मसल टिश्यू, मुश्की ओजा। Muscle tissue contains the cells that are responsible for the contraction of muscles. मुश्की ओजा असांजे जिस्म में सुकुड़जण जो कमु कंदा आहिनि। तव्हां ॿांह खे जॾहिं पोइ ते वरायो था त इहो असल में मसल टिश्यूज़ जो कमु हूंदो आहे। There are 3 types of muscular tissues. असांजे जिस्म में ख़ासि तौर ते 3 क़िस्मनि जा इहे मुश्की ओजा मौजूदु आहिनि। नंबर पहिरियों आहे कार्डियाक मसल, नंबर ॿियो आहे स्मूथ मसल ऐं नंबर टियों आहे स्केलेटल मसल। स्केलेटल मसल जेका आहे उहा असांजे वॉलेंट्री एक्शन में मदद कंदी आहे। मिसाल जे तौर ते तव्हां पेर खणो था, तव्हां घुमो था, तव्हां हथु खणो था, ॻाल्हाइण वक़्तु जेका हथनि जी मूवमेंट आहे इहे समूरी जेका आहे उहा वॉलेंट्री आहे, यानी तव्हांजी मर्ज़ीअ मूजिबि आहे। इन्हनि मंझि उहे स्केलेटल मसल्स मौजूदु हूंदियूं आहिनि। ऐं नंबर ॿियों आहिनि असां वटि स्मूथ मसल्स। स्मूथ मसल्स जो कमु इनवॉलेंट्री आहे। इहे स्मूथ मसल्स जेके आहिनि असांजा जेके इंटरनल ऑर्गन थियनि था, जीअं मैदो थी वियो, आंड्रा थी विया ऐं तव्हांजा जेकी आहिनि फिफड़ थी विया, उन्हनि मंझि इहे मौजूदु हूंदियूं आहिनि। इन्हनि जो कमु इनवॉलेंट्री हूंदो आहे, असांजी मर्ज़ीअ खां सवाइ इहे पंहिंजो कमु कंदा आहिनि पिया। ऐं नंबर टियों आहे कार्डियाक मसल। कार्डिया यानी असां कार्डियो दिलि खे चवंदा आहियूं। सो इहे जेके मसल्स थियनि थियूं इहे कार्डियो दिलि जे अंदरि मौजूदु हूंदियूं आहिनि। दिलि जो कमु बि जेको आहे सो इनवॉलेंट्री हूंदो आहे, असांजी मर्ज़ी मूजिबि कोन थींदो आहे। कार्डियाक मसल्स ख़ासि क़िस्म जूं मसल्स हूंदियूं आहिनि जेके सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दिलि में अंदरि मौजूदु हूंदियूं आहिनि। बाक़ी ॿिया जेके अंदरूनी उज़वा आहिनि पंहिंजी मर्ज़ी मूजिबि कमु कंदा आहिनि पिया, उन्हनि में स्मूथ मसल्स मौजूदु हूंदियूं आहिनि। आख़िरी चौथों जेको मेजर टाइप आहे टिश्यू जो असांजे जिस्म में मौजूदु सो आहे कनेक्टिव टिश्यू। ऐं इहो कनेक्टिव टिश्यू हुननि टिनी टिश्यूज़ जी भेट में असांजे जिस्म में घणे खां घणे मिक़दार में इहो मौजूदु हूंदो आहे। कनेक्टिव टिश्यू जो जीअं नालो ॿुधाए थो, इहो असांजे जिस्म जे अंदरि मुख़्तलिफ़ ऑर्गन्स ऐं मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खे कनेक्ट करण जो कमु कंदो आहे, उन्हनि खे ॻंढींदो आहे। This tissue which connects or binds the different types of cells or tissues or organs is called as connective tissue. ही टिश्यू जेको मुख़्तलिफ़ जीव ॻणनि खे, ओजनि खे या उज़वनि खे ॻंढण जो कमु करे थो, मिलाइण जो कमु करे थो, इनखे असां कनेक्टिव टिश्यू सॾियूं था। They also bind other tissues of the body with each other. इहे ॿियनि टिश्यूज़ खे पिणु ॻंढींदा आहिनि। Connective tissue holds structures in the body together such as tendons. कनेक्टिव टिश्यू असांजे जिस्म जे अंदरि जेकी बनावतूं थियनि थियूं उन्हनि खे पिणु पंहिंजी जॻह ते झले बीहंदो आहे, उन्हनि खे हिफ़ाज़त ॾींदो आहे। मिसाल जे तौर ते टेंडन आहे या असांजा जेकी हॾ आहिनि ऐं असांजो कार्टिलेज आहे। मिसाल जे तौर ते नक जी हॾीअ खे चोटी खे हथु लाइ ॾिसो त तव्हांखे नरम हॾो महसूसु थींदो। हाणे इहो कार्टिलेज आहे,
कनेक्टिव टिश्यू जो हिकिड़ो क़िस्म आहे, उहो तव्हांजे नक जी जेका बनावट आहे उनखे प्रोटेक्शन थो ॾे ऐं इन जेके तव्हांजे साह खणण जा सुराख आहिनि उन्हनि खे पिणु हिकिड़े ख़ासि क़िस्म जी शिकिल ॾिनी अथई, उन्हनि खे झलियूं बीठो आहे, सपोर्ट ॾेयूं बीठो आहे। ऐं ॿिया आहिनि असांजा हॾा। हाणे हॾा जेके आहिनि उहे तव्हां ॾिसो त उहे असांजी जीअं स्कल आहे, तव्हांजे दिमाग़ खे महफ़ूज़ कयूं बीठो आहे, या रिब केज आहे, हॾा ऐं ढांचो जेको असांजो थींदो आहे उहो दिलि खे बि हिकिड़ी ख़ासि जॻह ते झलियूं बीठो हूंदो आहे, फिफड़नि खे ख़ासि जॻह ते झलियूं बीठो हूंदो आहे। उन्हनि खे ख़ासि जॻह ते बीहारण सां गॾोगॾु उन्हनि खे प्रोटेक्शन पिणु प्रोवाइड कंदो आहे। न रुॻो एतिरो, पर इहो जेको टेंडन थिए थो उहो छा कंदो आहे त हॾे ऐं मसिल खे पाण में मिलाईंदो आहे। ईअं असांजे जिस्म जे अंदरि मुख़्तलिफ़ ॿिया बि कनेक्टिव टिश्यू जा क़िस्म थियनि था, जीअं ब्लड आहे, रतु आहे, या तव्हांजी चर्बी आहे जेका खल जे हेठां थींदी आहे, ऐं हॾा आहिनि, कार्टिलेज आहे, इहे सभई कनेक्टिव टिश्यूज़ जा मिसाल आहिनि। असांजो अॼोको लेक्चर एनिमल टिश्यूज़ जे तारुफ़ सां गॾु हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़िर थींदासीं नए लेक्चर सां गॾु, तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।